जदीद सिंध जे शऊर जो एहतियाण बणियल डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल जे निबेरे लाइ पीर मीर वॾेरा ऐं भोतार राजोणीअ लाइ सरगर्म थी विया। रिवायती तरह सां बासिरदुरनि जो मेड़ मिंथ काफ़िलो डॉक्टर अजमल सावंत जे भाइरनि वटि पहुतो, पर भाइरनि सिंध जी साञा ऐं शऊर खे मान ॾींदे मेड़ मिंथ जे काफ़िले खे राजोणी करण खां जवाब ॾेई छॾियो। कंदकोट खां ठाह लाइ मिंथ मेड़ काफ़िलो डॉक्टर तारिक सावंत जे सखर रिहाइश गाह ते पहुतो। मिंथ मेड़ काफ़िले में सरदार तेगो खान तेगाणी ऐं सैयद बशीर शाह समेत केतिराई मोअज़्ज़िज़ीन शामिल हुआ। सरदार तेगो खान तेगाणी ऐं ॿियनि शहीद प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे भाउ डॉक्टर तारिक सावंत ऐं संदसि चाचे अली नवाज़ सावंत मथां खून रेज़ी वारी छिकताण खे ख़त्म करे ठाह तरफ़ वधण लाइ ज़ोर भरियो, पर डॉक्टर तारिक सावंत साफ़ इनकार करे छॾियो ऐं चयो त मिंथ मेड़ काफ़िले जी इज़त आहे, पर शहीद प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे नाहक क़त्ल में मुलविस कातिलनि खे कानून मुताबिक़ सज़ा मिलणु घुरिजे। हिन महिल ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार नाहे थियो ऐं आउं ठाह कीअं थो करे सघां। कातिल मूंखे बि मारण जूं साज़िशूं करे रहिया आहिनि ऐं मूंखे धमकाइण लाइ पंहिंजा वीडियो जारी करे रहिया आहिनि, जिन खे कानून सज़ा ॾींदो।